बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। अॼु असां हिन क्लास में इन जे मुतलिक़ सिखंदासीं त इन जो असां हिकु जुमिले में कीअं ऐं कॾहिं यूज़ कंदा आहियूं, इन जो यूज़ करण जो कारण कहिड़ो हूंदो आहे ऐं इन जो असां केतिरनि तरीक़नि सां इस्तेमालु करे सघूं था। इहो सभु अॼु असां हिन क्लास में सिखंदासीं, लेकिन इन खां पहिरीं असां इहो चवंदासीं त हिन वीडियो खे हींअर ई लाइक करे छॾियो ताकी असांजी हौसला अफ़ज़ाई थी सघे। त स्टार्ट कंदा आहियूं पंहिंजी अॼु वारी हिन क्लास खे। सभ खां पहिरीं त असांखे इहो मालूम हुअण लाज़मी खपे त इन आहे छा, इन खे चयो छा वञे थो। इन लाइ त असीं हिकु डेफिनेशन खे पढ़ंदासीं, तंहिंखां पोइ पंहिंजो कॉन्सेप्ट ॿुधाईंदासूं। इन इज़ अ प्रीपोजिशन विच मीन्स विद इन। इट यूज़ टू एक्सप्रेस अ स्टेट्स व्हेन ऑन ऑब्जेक्ट इज़ इनसाइड समथिंग। इन सिंपल वर्ड्स, इन इज़ अ यूज़ टू रिप्रेजेंट इनक्लोजन इन अ प्लेस और ऑन इनक्लोज्ड एरिया। लेट्स टेक अ लुक इट इट्स यूजेस। हिन डेफिनेशन जी मदद सां असांखे इहो ख़बर पई त इन छा आहे। ॾिसो, इन हिकु प्रीपोजिशन आहे जंहिंजो इस्तेमालु असीं कंहिं शइ जे अंदर वारी शइ लाइ कंदा आहियूं। मतिलबु त कंहिं बि जाइ में जंहिंजो को पार्टिक्यूलर एरियो हुजे या वरी अहिड़ी शइ जेका बंदि हुजे, उन्ही जे अंदरि जेका शइ पियल आहे उन्ही जी वज़ाहत करण लाइ पाण इन जो यूज़ कंदा आहियूं। लेकिन इन जो असां फ़क़ति हिकु यूज़ कोन कंदा आहियूं, इन जो इस्तेमालु करण लाइ 6 मुख़्तलिफ़ तरीक़ेकार हूंदा आहिनि। वरी बि असीं तव्हांखे इहो ॿुधायूं था त इन छा आहे। ॾिसो, इन हिकु प्रीपोजिशन जो लफ़्ज़ आहे। जंहिं लफ़्ज़ जो जुमिले में असां इन्ही लाइ इस्तेमालु कंदा आहियूं त ऑब्जेक्ट में जेका शइ आहे उहो कंहिं शइ जे अंदरि पियल आहे, त उन जेका शइ अंदरि पियल आहे उन जी वज़ाहत करण लाइ या उन खे ॾेखारणु, उन जे मुतलिक़ ॻाल्हि करण लाइ पाण इन जो यूज़ कंदा आहियूं। मतिलबु त हीअ शइ हिन में आहे। सिंधी में त पाण में चवंदा आहियूं, में सां अंग्रेज़नि जो को बि वास्तो न आहे, लेकिन इन जो ईअं ई इस्तेमालु कबो आहे। पोइ बि असीं इन खे डिटेल में मिसालनि में सम्झंदासीं ऐं तव्हांखे इहो क्लियर थी वेंदो त इन छा आहे ऐं इन जा जेके 6 मुख़्तलिफ़ तरीक़ेकार आहिनि उहे कीअं ऐं छा लाइ यूज़ कबा आहिनि। सभ खां पहिरीं असां तरीक़ेकार जी ॻाल्हि कंदासीं, उहो इहो आहे। रूल नंबर 1, वेन ऑन ऑब्जेक्ट इज़ इनसाइड अ पार्टिक्यूलर एरिया अ प्लेस और एनीथिंग एलाइस। मतिलबु त पहिरें नंबर ते असां जेको आहे सो इन जो यूज़ तॾहिं कंदा आहियूं, इन जो इस्तेमालु तॾहिं कंदा आहियूं जॾहिं कंहिं बि पार्टिक्यूलर एरियो हुजे, का बि पार्टिक्यूलर प्लेस हुजे या वरी का बि पार्टिक्यूलर शइ हुजे, उन्ही जे अंदरि कुझु हुजे, उन्ही खे वज़ाहत करण लाइ पाण इन जो इस्तेमालु कंदा आहियूं। मिसालनि में सम्झूं था त इन जो इस्तेमालु कीअं कबो आहे। सभिनी खां पहिरीं असां वटि जेको सेंटेंस आहे उन में चयो वञे थो, इज़ देयर इज़ एनी की इन माई पर्स। मतिलबु त छा हिते मुंहिंजे पर्स में का चाबी आहे। हिन में अव्हांखे इहो ज़ाहिर थी वियो त मुंहिंजे पर्स में, मतिलबु त पर्स हिकिड़ी शइ आहे, उहो शइ बंदि आहे, उन्ही जे अंदरि चाबी आहे या कोन्हे। त हिते जेको आहे सो इन जो इस्तेमालु असीं तॾहिं कयोसीं छाकाणि त साम्हूं पर्स हिकिड़ी शइ हुई, उहो बंदि हुई, उन्ही जे अंदरि जी ॻाल्हि थिए पियो, तंहिं लाइ असीं हिते इन जो इस्तेमालु कयोसीं। न त असीं इंटू जो बि इस्तेमालु कंदा आहियूं, लेकिन उन्ही खे असीं नेक्स्ट क्लास में सम्झंदासीं। तंहिंखां पोइ ॿियो मिसाल आहे, दे लिव इन द मिरपुर ख़ास। उहे मिरपुर ख़ास में रहनि था। हिते ॾिसो, मिरपुर ख़ास हिकु पार्टिक्यूलर एरियो आहे, हिकिड़ी जाइ आहे। पाकिस्तान जे लेवल सां इन खे हिकु डिस्ट्रिक्ट जी बाउंड्री बि ॾिनल आहे, त हीअ जेको आहे सो मिरपुर ख़ास आहे। इन खे लिमिटेड एरिया में जेको आहे सो असीं बयानु कंदा आहियूं। त इन लाइ असीं हिते इन जो इस्तेमालु कयोसीं छाकाणि त इन में चयो वञे थो उहे मिरपुर ख़ास में रहनि था। हिते ॾिसो, ईअं बि थी सघे थो न, उहे हैदराबाद में रहनि था। जॾहिं हैदराबाद जो ज़िक्र अचे तॾहिं असीं मिरपुर ख़ास कोन चवंदासीं। मतिलबु त मिरपुर ख़ास हिकु अहिड़ी जाइ आहे जेको एरियो आहे, उन जी पंहिंजी सुञाण आहे, त इन लाइ असीं इन जो इस्तेमालु कयोसीं। तंहिंखां अलावा असां वटि ॿियो बि सेंटेंस आहे, देर आर नो मेडिसिन इन द बुक्स। मतिलबु त हिन बुक्स में मेडिसिन कोन्हे। त हिते ॾिसो, हिकिड़ो बॉक्स आहे, उन जे अंदरि मेडिसिन आहिनि या कोन आहिनि। हिन लाइ बि असीं इन जो इस्तेमालु कयोसीं। ॿियो मिसाल ॾिसूं था, राशिद वाज़ स्विमिंग इन द रिवर। राशिद जेको आहे सो रिवर में वहिंची रहियो आहे या तरी रहियो आहे, त इन लाइ बि असीं हिते इन जो इस्तेमालु कयोसीं। चलो हिकु ॿियो बि मिसाल ॾिसूं था ऐं तंहिंखां पोइ असीं जेको आहे सो नेक्स्ट स्टेप ॾांहुं हलंदासीं। हिन में चयो वञे थो, वज़ीर इज़ वेटिंग फॉर यू इन द पार्क। वज़ीर जेको आहे सो तव्हां लाइ इंतज़ारु करे रहियो आहे। किथे इंतज़ारु करे रहियो आहे?
पारक में, मतिलबु त पारक हिकु जाइ आहे, उहो पार्टिकुलर या ख़ासि जाइ आहे, उन्ही जे अंदरि या उन्ही में इंतज़ारु करे रहियो आहे। पार्क जे लाज़मी पासे में ॿियो कुझु बि हूंदो, ॿियूं जायूं बि हूंदियूं, लेकिन उहे न, हिन चयो आहे त फ़क़ति पार्क में, त इन लाइ बि असीं हिते इन जो इस्तेमालु कयोसीं। ऐं लास्ट एग्ज़ाम्पल आहे असां वटि, डोंट टॉक इन माई क्लास, मुंहिंजी क्लास में न ॻाल्हायो। हिते ॾिसो क्लास में हिकु जेको आहे सो एरियो आहे, बिल्कुलु हिकु बंदि आहे, तो चवे थो त मुंहिंजे क्लास में न ॻाल्हायो। उमेद कंदा आहियूं त अव्हांखे पहिरियों रूल सम्झ अची वियो हूंदो। हिन रूल में पाण ॻाल्हि कईसीं त इन जो इस्तेमालु असीं तॾहिं कंदा आहियूं जॾहिं का बि शइ हुजे या वरी का बि जाइ हुजे, उहो जाइ पार्टिकुलर बंदि हुजे या उन जी का बाउंड्री हुजे, उन जे अंदरि जेको कमु थी रहियो आहे त उन में लाइ असीं पाण इन जो इस्तेमालु कंदा आहियूं। चलो हाणे हलूं था रूल नंबर 12। रूल नंबर 2। रूल नंबर 2 में चयो वञे थो, when something is a part of something else, मतिलबु त जॾहिं का बि शइ ॿी कंहिं शइ जो पार्ट हुजे त इन्ही जे दरमियान बि पाण इन जो यूज़ कंदा आहियूं। उहो कीअं कंदा आहियूं, मिसाल में ॾिसी सम्झूं था। हिते असां वटि मिसाल आहे, अली वर्क्स एज़ द टीम लीडर इन द कंपनी, मतिलबु त अली जेको आहे सो टीम लीडर जे हिसाब सां कमु करे थो। छा में करे थो, कंपनी में कमु करे थो। ॾिसो तो कंहिं शइ खां कमु कंहिं शइ में वरितो वञे पियो, त उन लाइ असीं हिते इन जो यूज़ कयोसीं। उमेद कंदा आहियूं तव्हांखे रूल नंबर 2 बि सम्झ अची चुको हूंदो। हाणे असीं ॻाल्हि कंदासीं रूल नंबर 3 जी मुतलिक़। रूल नंबर 3। रूल नंबर 3 में आहे, इट इज़ आल्सो यूज़ टू इंडिकेट ड्यूरिंग अ पार्टिकुलर पीरियड, मतिलबु त रूल नंबर 3 असां इन लाइ यूज़ कंदा आहियूं जॾहिं को पार्टिकुलर पीरियड जो टाइम हुजे, उन खे इंडिकेट करे रहियो हुजे, उहो ॾेखारे रहियो हुजे, तॾहिं असीं इन जो यूज़ कंदा आहियूं। इन खे बि डिटेल में मिसालनि जी मदद सां सम्झूं था। हाणे हिते असांजे साम्हूं 3 मिसाल आहिनि, जंहिंमें पहिरें नंबर ते असां वठा आहे, इन 2016 शी वेंट टू UK फॉर स्टडीज़, मतिलबु त 2016 में ही UK पढ़ाई लाइ वई। हिते ॾिसो पूरो हिकु जेको आहे सो पीरियड ऑफ टाइम आहे जेको इंडिकेट थिए पियो त ही हिन साल में वई, हिन टाइम ते वई, त इन लाइ बि असीं हिते इन जो यूज़ कंदा आहियूं। मतिलबु त जेको आहे सो हिकु पार्टिकुलर पीरियड ऑफ टाइम हुजे या पार्टिकुलर पीरियड ऑफ डेट हुजे, तॾहिं बि असीं इन जो यूज़ कंदा आहियूं। उमेद कंदा आहियूं इहो असांजो पहिरियों सेंटेंस तव्हांखे सम्झ आयो हूंदो। तंहिंखां पोइ असीं ॿिए सेंटेंस खे बि सम्झण जी कोशिशि कंदा आहियूं। She met an accident in 2014 in which she lost her legs. हिते असीं इन जो इस्तेमालु इन लाइ कयोसीं छाकाणि त हिते बि ॾिसो पीरियड ऑफ टाइम जी ॻाल्हि थिए पई त जेको आहे सो ही 2014 वारे एक्सीडेंट में पंहिंजूं टंगूं तोड़ाए वेठी। त हिते असीं जेको आहे सो 2014 जो ज़िक्र आयो आहे, इन में ॿुधाए पियो त ही ओ हिन साल में, त इन लाइ बि असीं हिते इन जो इस्तेमालु कयोसीं। तंहिंखां अलावा असां वटि हिकु ॿियो बि सेंटेंस आहे, इन माई स्पेयर टाइम, मुंहिंजे फारिग टाइम में आई लव टू वॉच मूवी, ऐं मूवी ॾिसणु पसंदि करां थो। हिते बि ॾिसो जेको आहे सो पीरियड ऑफ टाइम थिए पियो त स्पेयर टाइम में जेको आहे सो हिकु ॾिसो पार्टिकुलर टाइम जी ॻाल्हि थिए पई। ईअं न आहे त सॼो ॾींहुं, बल्कि हिकु जेको स्पेयर टाइम हूंदो आहे, मूं वटि फारिग टाइम हूंदो आहे, उन फारिग टाइम में आऊं जेको आहे सो मूवी ॾिसणु पसंदि करां थो। त उमेद कंदा आहियूं अव्हांखे रूल नंबर 3 बि सम्झ में अची वियो हूंदो। त रूल नंबर 3 में असां इन जो इस्तेमालु कीअं कंदा आहियूं। रूल नंबर 3 में असीं इन जो इस्तेमालु जेको आहे सो पीरियड ऑफ टाइम लाइ कंदा आहियूं। जॾहिं असीं कंहिं बि शइ जो फिक्स टाइम ॿुधायूं या उहो डेट ॿुधायूं जंहिं डेट में को वारदात थी हुजे, त उन लाइ असीं इन जो इस्तेमालु कंदा आहियूं। तंहिंखां पोइ हाणे असीं ॻाल्हि कंदासीं रूल नंबर 4 जी। रूल नंबर 4। रूल नंबर 4 में चयो वञे थो, It can also be used to indicate before something ends. इन्ही खे सम्झण लाइ असां तव्हांखे हिकु मिसाल ॾींदासीं, तंहिंमें मां इज़ीली रूल नंबर 4 खे सम्झी वेंदा। पाण चवंदा आहियूं त असां तोखे 5 मिंटनि में कॉल कंदासीं, 5 मिंटनि में फ़ोन कंदासीं या 5 मिंटनि में ही कमु करे ॾींदासीं। त अहिड़ी ॻाल्हि लाइ असीं रूल नंबर 4 जो इस्तेमालु कंदा आहियूं। इहो असीं डिटेल में सम्झंदा आहियूं मिसालनि जी मदद में। सभ खां पहिरियों असां वटि आहिनि 3 मिसाल। पहिरें मिसाल में असां वटि आहे, लंच विल बी सर्वाइड इन 5 मिनट्स, मतिलबु त
मंझंदि जी मानी जेका सो 5 मिंटनि में तक़सीम कई वेंदी। हिते असीं 5 मिंटनि जो ज़िक्र कयोसीं त 5 मिंटनि में हिते इन लाइ असीं इन जो यूज़ कयोसीं। तंहिंखां पोइ आहे असां वटि आई विल कॉल यू इन 10 मिनट्स, आउं तोखे 10 मिंटनि में कॉल कंदसि, 10 मिंटनि जे अंदरि कॉल कंदसि, त इन लाइ बि असीं इन जो यूज़ कयोसीं। द फ्लाइट लीव्स इन 15 मिनट्स, मतिलबु त जहाज़ 15 मिंटनि में लही वेंदो। हिते ॾिसो असीं मिंटनि जो ज़िक्र कयोसीं, इन खां पहिरीं पाण इन जो यूज़ कंदा आहियूं। इहो ई रूल नंबर 4 हो जेको असां तव्हांखे सम्झायोसीं। त रूल नंबर 4 में असीं जेका सो अहिड़ी ॻाल्हि कंदा आहियूं जीअं असां इहो कमु 5 मिंटनि में करे सघंदासीं, हीअ कमु असां एतिरे टाइम में करे छॾींदासीं, हू कमु हू एतिरे वक़्त में करे छॾींदो। त अहिड़ी ॻाल्हि लाइ पाण रूल नंबर 4 जो यूज़ कंदा आहियूं। हाणे असीं ॻाल्हि कंदासीं रूल नंबर 5 जी। रूल नंबर 5, रूल नंबर 5 में चवे थो टू शो डायरेक्शन, मतिलबु त तरफ़ खे ज़ाहिर करण लाइ, तरफ़ खे ॾेखारण लाइ बि असीं इन जो यूज़ कंदा आहियूं। उहो कीअं कंदा आहियूं मिसाल में सम्झो था। असां वटि मिसाल आहे द सन सेट्स इन द वेस्ट, सिज जेको आहे वेस्ट में लहे थो। हिते असीं जेको आहे सो वेस्ट हिकु तरफ़ आहे, तंहिंजे ज़िक्र कंदे पाण इन जो यूज़ कयोसीं। हू हैदराबाद वारी बस में वञे थो। ॾिसो असीं हिते बि हैदराबाद वारी का डायरेक्शन हुई, को तरफ़ हुयो, उन्ही ॾे इशारो कंदे चयोसीं, इन लाइ बि पाण इन जो यूज़ करे सघूं था। चलो इहो बि अव्हांखे क्लियर थी चुको हूंदो। हाणे असीं ॻाल्हि कंदासीं रूल नंबर 6 जी, जेको असांजो लास्ट रूल हूंदो। रूल नंबर 6, रूल नंबर 6 में चयो वञे थो टू टॉक अबाउट अ पर्सन्स ऑक्यूपेशन, मतिलबु त जॾहिं असीं कंहिं शख़्स जे धंधे जे मुतलिक़ ॻाल्हि करियूं, उन जे पेशे जे मुतलिक़ ॻाल्हि करियूं, तॾहिं बि असीं इन जो इस्तेमालु करे सघूं था। कीअं? जीअं त तव्हां टीचिंग में आहियो, तव्हां क्लार्की में आहियो, तव्हां बेलदारी में आहियो, तव्हां कहिड़ी जॉब में आहियो, तव्हांजो कहिड़े धंधे में आहियो, इन लाइ बि पाण इन जो इस्तेमालु कंदा आहियूं। मिसाल में सम्झूं था। हिन में मिसाल आहे शी सेड, हिन चयो यू आर इन वेब पब्लिशिंग, तूं वेब पब्लिशिंग में आहीं। जीअं त असां तव्हांखे पहिरीं बि ॿुधायो त तव्हां टीचिंग में आहियो, तव्हां क्लार्की में आहियो, तव्हां M.A. जी पोस्ट में आहियो, किथे आहियो, इन लाइ बि असीं इन जो इस्तेमालु कंदा आहियूं। उमेद कंदा आहियूं त अॼु वारी असांजी क्लास तव्हांखे पसंदि आई हूंदी। हिन क्लास में पाण प्रीपोज़िशन जे इन जे मुतलिक़ सिखियोसीं त इन जो कीअं ऐं किथे यूज़ कबो आहे। त इन जा 6 मुख़्तलिफ़ तरह जा रूल हुया, तिन्हनि खे पाण डिटेल में सिखियोसीं ऐं उमेद इहो ई आहे त इहे सभु तव्हांखे पसंदि आया हूंदा। जेकॾहिं पसंदि आया हुजनि या वरी इहो क्लास तव्हां लाइ इंफॉर्मेटिव रही हुजे त हींअर ई पंहिंजी इन क्लास खे लाइक करे छॾियो ताकी असांजी हौसला अफ़ज़ाई थिए। इंशाअल्लाह हाणे असां तव्हांजी ख़िदमत में हिकु न्यू वीडियो सां मुलाक़ात कंदासूं। जेसीं ताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह निगहबान। सिंध बारा जियन सिंधी टोपी अज घट बारा जियन इहा सिंध नदी रीता सिक भरी